أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. درود شریف. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه. محترم فاضل نوجوانو، سب کھاں پہریاں تہاں جی آمد تے ماں خوشی جو اظہار کیاں تو جو تہاں مہربانی فرمائے اساں جے مدرسہ صبغۃ الہدا میں تشریف فرما تھے آئے ہو. اساں جے حضرت مولانا الہ ورائے سکندری صاحب ऐं مولانا قربان علی صاحب جن جی इहा ख़्वाहिश हुई त असां पंहिंजे दोस्तनि खे कहिड़े तरीक़े सां मुनज़म ऐं मुहर्रक बनायूं. हीउ दौरु अहिड़ो दौरु आहे जंहिं दौर जे अंदरि तनज़ीम जी अशद ज़रूरत आहे ऐं तनज़ीमूं तॾहिं बहाल थींदियूं ऐं कामयाबु रहंदियूं जॾहिं हिक ॿिए सां राब्तो ऐं ताल्लुक़ु रहंदो. केतिरा बि असीं दोस्त घणा हुजूं, किथे बि हुजूं, पर जेकॾहिं असांखे इहा बि ख़बर कान्हे त असांजो दोस्त, असांजो फ़र्द कहिड़ी जाइ ते रहे थो, तेसीं ताईं असां पंहिंजे दोस्तनि ताईं पंहिंजो आवाज़ु न पहुचाए सघंदासूं, न उन्हनि जे सुख ऐं ॾुख खां वाक़िफ़ु थी रहंदासूं. इन जे लाइ ही प्रोग्राम जेके आम तरह तनज़ीमुनि जे लाइ ज़रूरी हूंदा आहिनि, हफ़्तेवार प्रोग्राम, माहवार प्रोग्राम, सेमाही, शशमाही, सालाना, इहे सिर्फ़ु तनज़ीमुनि खे ज़िंदा रखण जे वास्ते हिकिड़ा असबाब ऐं ज़रूरतूं हूंदियूं आहिनि. सेमिनार करण जो मक़सदु बि इहो ई हूंदो आहे त उन में चंद चीदा चीदा लियाक़तुनि वारा, अहलियत वारा दोस्त गॾु कजनि ऐं उन्हनि जे आॾो पंहिंजो मख़सूस हिकिड़ो प्रोग्राम रखिजे त जीअं उहे उन प्रोग्राम खे खणी अॻिते वधनि ऐं उहो प्रोग्राम ॿियनि ताईं पहुचाइण जी कोशिशि कनि. सेमिनार जे लाइ या तरबियती प्रोग्राम जे लाइ तमामु मुख़्तसर टाइम हूंदो आहे. अॼुकल्ह नफ़्सा नफ़्सी जो आलम आहे. हिन दौर में को बि माण्हू घणो टाइम ॾेई कोन थो सघे. मुख़्तसर टाइम में मुख़्तसर इशारा ई काफ़ी हूंदा आहिनि जेके बाशूर ऐं अहल इल्म हज़रात उनखे ज़हन में रखी पोइ उनखे हिकिड़ो बुनियादु बनाए अॻिते उन जे रोशनी में कम खे वधाईंदा आहिनि. हिन सेमिनार जो मक़सदु या तरबियती प्रोग्राम जो मक़सदु अव्हां जे ज़हन में इहो न हुजणु खपे, न असांजे ई ज़हन में इहा ॻाल्हि आहे त को तव्हांखे या ॿियनि दोस्तनि खे असां ग़ैर तरबियत याफ़्ता सम्झूं था या तव्हांजे इल्म में, अव्हांजे फ़ज़ल में ऐं अव्हांजे तजुर्बनि में का कमी महसूसु करण जे लाइ असां तव्हांखे सेखारण जे लाइ घुरायो आहे. ईअं क़तई कोन्हे. तव्हांखे असां सिर्फ़ु सेखारण जे लाइ न, बल्कि तव्हां खां सिखण जे लाइ बि असां तव्हांखे तकलीफ़ ॾिनी आहे. छाजे करे त हर हिकु इंसान जो पंहिंजो पंहिंजो तजुर्बो हूंदो आहे, पंहिंजा पंहिंजा पंहिंजूं पंहिंजूं तरजीहूं हूंदियूं आहिनि. उन तजुर्बनि ऐं तरजीहुनि जे बुनियाद ते पोइ इंसानु पंहिंजा नेक मशवरा मुफ़ीद ॾींदो आहे जंहिं ते अॻिते हली उहा इमारत ठहंदी आहे, प्रोग्राम ठहंदो आहे. अव्हां सभ खां पहिरियां त पंहिंजे ज़हन खे ख़ाली ज़हन रखी इहा ॻाल्हि सोचींदा रहो ऐं इहा ॻाल्हि तव्हांजे ज़हन में हुजणु खपे त तव्हां रुॻो सिखणु कोन आया आहियो, बल्कि तव्हां सेखारण बि आया आहियो. अव्हां सभई दोस्त पाण में गॾिबो, वेहंदो, पाण में गुफ़्तगू वग़ैरह थींदी, सलाह मशवरो थींदो, के मशवरा असीं ॾींदासूं, के तव्हीं मशवरा ॾींदा. उन ते इनशा अल्लाह ताला तव्हांजो असांजो पाण में राब्तो रहंदो. इहो प्रोग्राम हितां वठी तव्हां पंहिंजे पंहिंजे माॻ ॾे, पंहिंजे पंहिंजे मंज़िलुनि ते रवाना थींदो. उते पोइ तव्हां वरी उन खे अॻिते वधाइण जी कोशिशि करे पंहिंजनि दोस्तनि ताईं, पंहिंजे मुतअल्लिक़ीन ताईं, वास्तेदारनि ताईं इहो प्रोग्राम वधाईंदो. यक़ीनन इनशा अल्लाह ताला तव्हांजी असांजी जेका गॾियल कोशिशि आहे अल्लाह ताला कंदो बार आवर साबित थींदी ऐं जेको तव्हांजो असांजो दीनी मक़सदु आहे ख़ुदा ताला असांखे उन में कामयाबी अता फ़रमाईंदो. मां
मौलाना आला वराए साहब जो शुक्रगुज़ार आहियां। साईं मौलाना कुर्बान अली साहब खे मजबूरी जे करे अची कोन सघिया आहिनि, उहे घणो करे शाम ताईं पहुची वेंदा। उन्हनि जो को हुते मसइलो मस्जिद जे दुकाननि वग़ैरह जो थी पियो आहे। मूंसां कल्ह टेलीफोन ते ॻाल्हायो हुयऊं। हिन नशिस्त में मूंखे हुकुम मिलियो आहे त मां मुख़्तलिफ़ बद मज़हबनि जे अक़ीदनि मुतअल्लिक़ ऐं उन मुतअल्लिक़ अहल सुन्नत वल जमात जे अक़ीदनि जी सफ़ाई मुतअल्लिक़ कुझु अर्ज़ु कयां। अवां सभई अहल इल्म आहियो, माशा अल्लाह आलिम आहियो। तव्हांखे ख़बर आहे त हिन मौजूदा दौर में बद मज़हबी जो रुझान तमामु घणो वधी वियो आहे। मसलन शीयत असांजे मुल्क में तमामु पुराणो हिकिड़ो अहल सुन्नत वल जमात जे मुक़ाबले में मज़हब रहियो आहे, जंहिंखे 200-300 साल थी विया आहिनि। तारीख़ जे हिसाब सां ॾिठो वञे त शियो तमामु बद मज़हबनि में पुराणे खां पुराणो मज़हब आहे। जीअं त असांजे हिन बर सग़ीर में बि हुनखे आए 200-300 साल थी विया आहिनि। उन खां बाद में पोइ जेका तमामु वेझड़े दौर में असांजे मुल्क में बद मज़हबी फैली, ॿिए नंबर ते सा वहाबियत जी फैली। उन वहाबियत जे थोरे पसे मंज़र खां मां तव्हांखे आगाह करणु चाहियां थो, जेका ॻाल्हि तव्हांजे लाइ ज़रूरी बि आहे ऐं उनखे तव्हां ज़हन में तमामु लाज़मी तरह रखिजो। उहा ॻाल्हि हीअ आहे त अॼुकल्ह असांजे ऐं तव्हांजे नज़रिए में वहाबी देवबंदी खे बि असीं वहाबी चऊं था, अहले हदीस खे बि असीं वहाबी चऊं था। अला हाज़ल क़यास ॿिया बि जेके उन्हनि सां मुतअल्लिक़ फ़िरक़ा आहिनि, ताल्लुक़ रखण वारा जंहिंजी हुननि सां हम आहंगी आहे, उन सभिनी खे असां वहाबी चवंदा आहियूं। तव्हां अहल इल्म हज़रात इन ॻाल्हि खे ॼाणो था त अॼु खां तक़रीबन 125 साल अॻु में जॾहिं हिंदुस्तान जे देवबंद शहर में देवबंद जे मदरसे जो बुनियादु रखियो वियो हो, त उन ज़माने में तासुर इहो ॾिनो पियो वियो, आम तरह सां इहो ॿुधायो पियो वियो त हीउ मदरसो वहाबियत जे ख़िलाफ़ु आहे। देवबंद जो मदरसो वहाबियत जे ख़िलाफ़ु आहे, छो त उन ज़माने में जॾहिं इन मदरसे जो बुनियादु रखियो पियो वियो, उन ज़माने में असांजे हिन बर सग़ीर जे अंदरि अहले हदीसनि पंहिंजा पेर आहिस्ते आहिस्ते पुख़्ता कया हुआ। हिकिड़ी तारीख़ी ॻाल्हि आहे त हिकिड़ो शख़्स दिल्ली में आयो, उन दिल्ली में अची रफ़ा यदैन शुरू कई। उहा रफ़ा यदैन ईअं खणी सम्झो त बर सग़ीर में पहिरीं उन माण्हू कई। माण्हुनि जे लाइ हिकिड़ी नई ॻाल्हि थी पई, अजनबी माण्हू हुनखे सम्झी हुनखे सभु पकिड़े विया त तूं इहा कहिड़ी नमाज़ थो पढ़े। पोइ जॾहिं हुन शख़्स खे पकिड़ियऊं ऐं बाक़ाइदे हुनखे मारण ताईं माण्हू तयारु थिया, तोखे मारियूं था, तूं रफ़ा यदैन थो खणी, इहा नमाज़ तो कहिड़ी शुरू कई आहे। पोइ हुन शख़्स हुनखे चयो त मूंसां विढ़ो न, मारियो न, अव्हांजे शहर में जेकॾहिं को वॾे खां वॾो आलिम हुजे मूंखे उन वटि वठी हलो, मां हुन सां मिलां ऐं मां हुन सां जेको ॻाल्हायां उहो तव्हां ॿुधो। उन ज़माने में शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी ज़िंदा हो, ही उनखे शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी वठी विया। इहा ॻाल्हि ख़ुदि शाह अब्दुल अज़ीज़ पाण लिखी आहे, शाह वलीउल्लाह जे वॾे फर्ज़ंद। जंहिं महिल शाह वलीउल्लाह वटि उनखे वठी विया, वालेकुम सलाम, त शाह वलीउल्लाह खे माण्हुनि ॿुधायो त साईं हीउ शख़्स जेको आहे सो हिन तरीक़े जी निमाज़ पढ़ी रहियो हो, जेका असांजे ख्वाब ख़्याल में बि कान्हे, ऐं तव्हां ॾे असां हिन खे वठी आया आहियूं। उन शख़्स खां शाह वलीउल्लाह पुछियो, बाबा तो कहिड़े तरीक़े सां निमाज़ पढ़ी? उन सॼी जेको तरीक़ो अहले हदीस जो हो, ग़ैर मुक़ल्लिदनि वारो, उन तरीक़े सां हुन निमाज़ जी तरतीब ॿुधाई। शाह वलीउल्लाह माण्हुनि ॾे वाझाए निहारे चवणु लॻा, बाबा हिन त हदीस मुताबिक़ निमाज़ पढ़ी आहे। बजाए ईअं चवण जे
त भई अहनाफ़ जे तरीक़े जे ख़िलाफ़ु आहे। सैयदना इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जे तहक़ीक़ जे ख़िलाफ़ु नमाज़ पढ़े थो। इन चवण जे बजाए शाह वलीउल्लाह साहिबु हुनखे ईअं फ़रमायो त बाबा माण्हुनि खे थधे करण जे लाइ त बाबा हीअ त हदीस जे मुताबिक़ नमाज़ पढ़ी रहियो आहे, हदीस में ई ईअं नमाज़ आई आहे। जंहिं ते घणा माण्हू जेके शाह साहिब खां मरहूब हुआ, शाह साहिब जी शख़्सियत बि हुई ऐं उन ज़माने में वॾे खां वॾो आलिम उहो हुयो, उन दौर जो हिन जे मुक़ाबले में ॿियो को माण्हू कोन हो। माण्हू घणा ख़ामोश रहिजी विया, पर के माण्हू जेके थोरो घणो शाह साहिब सां हुजाइता हुआ, उन्हनि माण्हुनि शाह साहिब खे चयोसीं पोइ जेकॾहिं हदीस मुताबिक़ नमाज़ पढ़ी आहे त साईं जन छो नथा हदीस मुताबिक़ नमाज़ पढ़नि? छा तव्हांजी नमाज़ हदीस जे ख़िलाफ़ु आहे? तव्हां बि त हदीस मुताबिक़ नमाज़ पढ़ो। शाह साहिब हुननि खे जेको जवाबु ॾिनो सो गोल मोल जवाबु ॾिनई। उन गोल मोल जवाबु ॾियण जो असुलु वजह इहो हुयो त उन ज़माने में शाह साहिब में ज़रूरत कान थी जो उते खुली अहल हदीस जी प्रचार करे। एतिरो त हनफ़ियत माण्हुनि में रासिख़ हुई जो सवाइ इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जी ॿी कंहिं ॻाल्हि ॿुधण जे लाइ माण्हू तयारु न हूंदा हुआ। शाह साहिबु हिकमत अमली खां कमु वठी माण्हुनि खे ईअं टाल मटोल करे गोल मोल जवाबु ॾिनो ऐं हुनजो को सही जवाबु पाण कोन ॾिनो त मां छो नथो हदीस मुताबिक़ नमाज़ पढ़ां, कहिड़ी वजह? बहरहाल उनजो असुलु वजह इहो हुयो त शाह साहिबु पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो आलिम सुठो हो, हुनजी तहक़ीक़, हुनजो फ़लसफ़ो, हुनजी हदीस दानी, हदीस ते दस्तरस्त, इन में को शक न आहे। शाह वलीउल्लाह पंहिंजी जॻह ते सुठो आलिम हो, पर इन सां गॾोगॾु हू इब्न अब्दुल वहाब नजदी सां हरमैन शरीफ़ैन में मुलाक़ात करे हुन खां मुतासिर थी आयो हो, छो त शाह वलीउल्लाह जो दौरु ऐं इब्न अब्दुल वहाब नजदी जो दौरु साॻियो आहे। इहे हम असर हा। हीअ हितां जीअं जो हिंदुस्तान में पहिरें हज ते वियो त हू इब्न अब्दुल वहाब नजदी सां हुनजी हुते मुलाक़ात थी। पोइ इब्न अब्दुल वहाब नजदी खां हू तमामु घणो मुतासिर थी आयो। उन मुतासिर थियण जे करे हिते पहुतो ऐं इहा बि तारीख़ी हक़ीक़त आहे, जीअं अल्लामा शामी रहमतुल्लाह अलैह रद्दुल मुहतार में लिखियो आहे, दुर्र जे शरह में शामी जंहिंखे चइबो आहे, उन में लिखियो आहे त इहे इब्न अब्दुल वहाब नजदी वारा ऐं उन जा पोइ लॻ पाण खे हनफ़ी सॾाईंदा आहिनि, हंबली सॾाईंदा आहिनि, हनफ़ी न हंबली सॾाईंदा आहिनि। लेकिन हुन बुज़ुर्ग जेका ॻाल्हि कया त सॾाईंदा आहिनि पर आहिनि कोन। ज़ाहिरी तरह सां हू ईअं चवंदा आहिनि त असां मुक़लिद आहियूं, इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जा मुक़लिद आहियूं, लेकिन हू हक़ीक़त में इमाम अहमद बिन हंबल जा मुक़लिद कोन हा। नज़रियाती तौर सां, अक़ाइद जे लिहाज़ सां हू इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जन जे नज़रिए जे बि मुख़ालिफ़ आहिनि। अमली तरह यानी नमाज़ वग़ैरह में फ़िक़ही हिसाब सां, फ़िक़ह जे लिहाज़ सां हू खणी हंबली आहिनि ऐं उहो हंबली तरीक़े मुताबिक़ नमाज़ पढ़णु, फ़िक़ही अमालनि ते अमल करणु हंबली तरीक़े सां ज़रूरु कनि था, लेकिन उनजा अक़ाइद जेके आहिनि से इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जे बिल्कुलु बरख़िलाफ़ आहिनि। इब्न अब्दुल वहाब नजदी जो नज़रियो बि ईअं हुयो। इब्न अब्दुल वहाब नजदी घणो मुतासिर हो इब्न तैमिया खां। इब्न तैमिया जो शागिर्द हो इब्न क़य्यम जौज़िया। इब्न क़य्यम जौज़िया हिन जो वॾे खां वॾो शागिर्द हो। इब्न तैमिया जेको हो उहो तमामु हिकिड़ो सख़्तु अक़ीदे जो माण्हू हो। उहो बि पाण खे इब्न अब्दुल वहाब नजदी वांगुरु ई हंबली सॾाईंदो हो। अब्दुल वहाब नजदी 12वीं सदी में थियो आहे, हू 7वीं सदी में थियो आहे। इन 7वीं सदी ऐं 12वीं सदी वारो माण्हू हुन खां सिर्फ़ु तालीम खां मुतासिर हो ऐं उन जा नज़रिया मआज़ अल्लाह तमामु गंदे खां गंदा नज़रिया हुआ। मसलन मां तव्हांजे ॾाढो हिकु ॿ हुन जे अक़ीदनि जे बारे में ॿुधायां। हाणे ताज़ो 2 साल खनि थींदा, बल्कि 3 साल थींदा, सऊदीअ मंझां मां हुनजो किताबु घुरायो आहे जेको 37 जिल्दनि में आहे, इब्न अब्दुल वहाब इब्न तैमिया जो, जंहिंजो नालो आहे फ़तावा शेखुल इस्लाम। हिन पंहिंजे दौर में मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके बि लेक्चर ॾिना आहिनि उनखे किताबी सूरत में लिखियो अथई, पंफलेट, रिसाला, फ़तवाऊं लिखियूं अथई मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते या छोटा छोटा रिसाला। उन सभिनी खे हाणे सऊदी हुकूमत वारनि गॾु करे इहा जेका मौजूदा तरतीब आहे सा इब्न तैमिया जी पंहिंजी कान्हे, इहा तरतीब हाणे हिननि ॾिनी आहे। अब्दुल्ला बिन बाज़ जेको हिन जो पेशमामा या ॿिया जेका मदीना यूनिवर्सिटी जा वाइस चांसीलर आहे उन्हनि ॾियारी आहे। बहरहाल आहिनि किताब उन्ही जा
जेके उन मुख़्तलिफ़ रिसाला लिखंदो हो, फ़तवो ॾींदो हो, उनखे हाणे मजमूए तरह गॾु करे तमामु वॾो ज़ख़ीम आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो 37 जिल्द जंहिंजो हुजुम हूंदो, सो केॾो वॾो किताबु आहे। उहो असांजी लाइब्रेरी में हिते महफ़ूज़ मौजूदु आहे। उन में हिन जा चंद अक़ीदा जेके मां पढ़िया आहिनि पंहिंजे अखियुनि सां, आम तरह सां उलमा खां असां जेके ॿुधंदा हुआसीं सो उहे ॿुधंदा रहंदा हुआसीं। मसलन अल्लामा इब्न हजर हैतमी आहे, उन फ़तावा हदीसिया वग़ैरह में ऐं ॿियनि किताबनि में बाक़ाइदे ईअं लिखियो आहे त इब्न तैमिया अदल्लहुल्लाहु अला इल्मिन, इब्न तैमिया उहो शख़्स आहे जंहिंखे ख़ुदा ताला तमामु घणो इल्मु ॾेई गुमराह कयो, माना घणे इल्म जे बावजूदि ई माण्हू गुमराह थी वियो। ऐं पोइ उन जे अक़ीदनि खे असां सिर्फ़ु अॻे छोटनि किताबनि, मुख़्तलिफ़ उलमा मुनाज़रे जे किताबनि में, रिसालनि में पढ़ंदा हुआसीं। बराहे रास्त उन जे किताब पढ़ण जो असांखे टाइम कोन मिलियो हो। मूंखे यादि आहे 1973 में तक़रीबन, या उन खां अॻिते 1971-72 में असांजे हकीम मौलाना मोहम्मद रमज़ान अली साहिबु हिकिड़ो किताबु लिखियो हो तारीख़ वहाबिया जे नाले सां उर्दू में। मां हिते नओं नओं शाह प्रचा करे 66 में आयो हुउसि, उन खां 4-5 साल जी पोइ जी ॻाल्हि आहे। मौलाना साहिबु मूंखे फरमाइश कई त तव्हां महिरबानी करे हिन जो मुक़दमो लिखो। पोइ मूंखे जेको आयो उहो मुक़दमो मां तारीख़ वहाबिया जे मुंड में लिखियो, तक़रीबन 8-10 सिफ़नि ते आहे। उन में मां शुरू खां वठी करे वाक़े हरूरा खां वठी करे, हरूरा मदीने शरीफ़ जे ॿाहिरां हिकिड़ो इलाइक़ो आहे बिल्कुलु मैल सवा जे मुफ़ासिले ते, उन जॻह ते हिकिड़ी ख़ारजनि यलगार कई हुई ऐं मदीने में क़त्लो गारत कई हुयूं। ऐं हीउ फ़िरक़ो, हीउ टोलो बि चूंकि ख़ारजनि सां तालुक़ रखे थो पियो, ख़ारजियत जी इब्तिदा इन खां थी आहे, तंहिंजे करे इहे मशहूरु आहिनि हरूरी या हरूराई या वाक़े हरूरा सां मुनसलिक। त मां उतां खां वठी करे वहाबियत जी तारीख़ ते थोरो कलम खयो। पोइ मां इब्न तैमिया जे बारे में इहे ई लफ़्ज़ लिखिया हुआ, अदल्लहुल्लाहु अला इल्मिन, अल्लामा इब्न हजर हैतमी रहमतुल्लाह अलैह जे किताब तां नकुल करे। मूंखे यादि आहे पोइ जॾहिं उहो किताबु छपिजी आयो, छपजण खां पोइ हिकिड़ी कापी दरगाह शरीफ़ ते वई, उस्ताद साईं मरहूम अल्लाह साईं जन्नत नसीब फरमाइनि, साईं मौलाना मोहम्मद साहिब साईं रहमतुल्लाह अलैह पढ़ी। पोइ पढ़ण खां बाद में पोइ पाण जॾहिं मां 2 महीने या 3 महीने या कॾहिं बि बहरहाल उन किताब जे पहुचण खां पोइ दरगाह शरीफ़ ते पहुतुसि, मूंखे मिलिया ऐं पाण फरमायो त अबा इब्न तैमिया जे बारे में जेको हीउ तो लिखियो आहे अदल्लहुल्लाहु अला इल्मिन, इहो कहिड़े किताब तां ॾिसी लिखियो थी? मां साईं खे अर्ज़ु कयो, चयो भला हाणे तव्हां उस्ताद आहियो, बाअदब अर्ज़ु कयां थो, मां त हवालो त ॾिनो आहे फ़तावा हदीसी जो। पाण उन जो उन महिल वरी फ़तावा घुरायूं लाइब्रेरी में। पोइ हवालो त हाणे जेको मूं वटि किताबु मुंहिंजे नज़र में हुयो उन जो सिफ़ो हुन तबाह जे हिसाब सां सिफ़ो कोन पियो मिलियो। पोइ बहरहाल उहो हवालो साईं खे मां ॻोल्हे ॾिनो, काफ़ी देरि ताईं कोशिशि करे, बहरहाल छो त तव्हांखे पाण ख़बर आहे त मतबा मुख़्तलिफ़ थी वेंदो आहे त सिफ़ो तब्दील थी वेंदो आहे। पोइ इन तब्दीली जे करे पोइ मां साईं खे हवालो ॻोल्हे, साईं हवालो पढ़ी ॾाढा ख़ुशि थिया। पर साईं जेके लफ़्ज़ फरमायासीं मूंखे अञा ताईं यादि आहिनि। पाण फरमायूं त इब्न तैमियो बराबरि गुमराह हो, हुन जे लाइ तव्हां जो कुझु लिखियो आहे सो तव्हां सही लिखियो आहे, ॿियनि आलमनि बि जो कुझु हुन जे लाइ फरमायो आहे सो सही फरमायो आहे। पर मां हुन जो हिकिड़ो किताबु पढ़ियो आहे असारमुल मसलूल अला शातिमिर रसूल, मशहूरु किताबु आहे इहो। असारमुल मसलूल किताबु जेको हो सो इन लिखियो हो ईसाइनि जे रद में ऐं यहूदियुनि जे रद में। ईसाइनि ऐं यहूदियुनि उन ज़माने में इहा कोशिशि कई हुई नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे इज़त ऐं नामूस खे घटाइण जी कोशिशि कई हुई ऐं उन्हनि कोशिशि कई हुई क़ुरान पाक जूं अहिड़ियूं आयतूं पढ़ी जिन में सियाक ऐं सबाक जो ख़्यालु न रखियऊं, अॻिते पोइते आयतुनि खे कटे कुटे उन्हनि क़ुरान करीम जे आयतुनि मां इशारतनि अहिड़ियूं ॻाल्हियूं साबित पे कयूं जंहिंमां ईसा अलैहिस्सलाम जो शान ऐं यहूदनि वटि वरी मूसा अलैहिस्सलाम जो शान माज़ अल्लाह नऊज़ुबिल्लाह असांजे रसूलुल्लाह खां मथे ॾेखारण जी कोशिशि कई हुयूं। या वरी हदीस जे रोशनी में के अहिड़ियूं हदीसूं जीअं मिसाल मशहूरु हदीस पाक आहे, नबी पाक फरमायो ला तुफ़द्दिलूनी, मूंखे तव्हां फज़ीलत न ॾियारियो ॿियनि नबियनि जे मथां, ख़ुसूसन हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जे बारे में पाण फरमायो अथनि। इन जे करे पाण फरमायो अथनि त मूंखे यूनुस ते फज़ीलत न ॾियारियो, छाजे करे त यूनुस अलैहिस्सलाम खे बि मेराज थियो हो, मूंखे बि मेराज थियो, पर मूंखे मेराज तमामु ॾुखियो थियो जो अलाह साईं आसमाननि ते मथे वठी अर्श ते पोइ मेराज करायो ऐं यूनुस अलैहिस्सलाम खे अलाह तबारक व तआला मेराज मच्छी जे पेट में करायो, सवलो मेराज थियो हुनखे। त
तंहिंजे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी इहा हदीस उन ईसाइनि ऐं यहूदनि वठी इहा कोशिशि बि कई असांजे यहूदियुनि जा जेके बि हिन अंबिया हुआ उन्हनि जो मक़ाम मर्तबो मथे हो। पोइ इब्न तैमिया खे इल्मु त वॾो हो, हुनजो हाफ़िज़ो ग़ज़ब जो हो, दुनिया में शायदि को अहिड़ो हाफ़िज़े वारो माण्हू पैदा थियो हुजे। पोइ उन ईसाईयत जे रद में ऐं यहूदियत जे रद में इहो किताबु लिखियो अस्सारिमुल मसलूल अला शातिमिर रसूल, माना जेको रसूलुल्लाह खे गार ॾे उन जे मथां हिकिड़ी खुली उघाड़ी तलवार जे नाले सां किताबु लिखियईं। पोइ मूंखे यादि आहे साईं खे अलाह साईं गरी के रहमत फरमाए, पाण फरमायो त इब्न तैमिया जा केतिरा बि गुनाह हूंदा पर अलाह ताला थी सघे थो इन हिकिड़े किताब जे करे उनखे माफ़ फरमाए छॾे, जो उहो किताबु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन ताईद में लिखियो हो। बहरहाल उस्ताद साईं जन जी हिकिड़ी पंहिंजी सोच हुई ऐं जो कुझु साईं फरमायो सो असां उस्ताद जे सोच खां इख़्तिलाफ़ कोन था रखूं, पर मुंहिंजो अर्ज़ु करण जो मक़सदु इहो त पसे मंज़र जेको हो अब्दुल वहाब नजदी ताईं पहुतो, अब्दुल वहाब नजदी खां फिरी शाह वलीउल्लाह वटि पहुतो। बर्रे सग़ीर में जेका वहाबियत असां वटि आई, शाह वलीउल्लाह दॿिजी वियो। उन ज़माने में अवाम में माण्हुनि में हनफियत एतिरी रासख़ हुई जो शाह वलीउल्लाह खुली तरह सां उन ॻाल्हि खे पेश न करे सघियो। शाह वलीउल्लाह जो पुटु हो जंहिंजो नालो हो शाह अब्दुल गनी, शाह अब्दुल गनी जो पुटु हो जंहिंजो नालो हो शाह इस्माइल, जेको शाह अब्दुल अज़ीज़ जो भाइटियो हो। शाह अब्दुल गनी शाह अब्दुल अज़ीज़ पाण में भाइ रहा, पर शाह वलीउल्लाह जे पुटनि में वॾे खां वॾो जेको सही माना में आलिम हो सो शाह अब्दुल अज़ीज़ हो। शाह अब्दुल कादिर बि हो, शाह इसहाक़ बि हो, इहे सभई आलिम हुआ, पर शाह अब्दुल अज़ीज़ जे मुक़ाबले में कोन हा। हदीस जी बि हुनखे ॼाण घणी हुई, फ़िक़ह जी बि हुनखे ॼाण घणी हुई ऐं अक़ीदे में तमामु रासिख़ अक़ीदा हो, हुनजे अक़ीदे में कंहिं बि क़िस्म जो ख़लल कोन हो। शाह इसहाक़ वारनि शाह अब्दुल कादिर वारनि जे अक़ीदे में कुझु ख़लल हो, छो त हुनजे पीउ जे अक़ीदे में जो ख़लल अची वियो त हू पंहिंजे पीउ खां मुतासिर थिया, पर पीउ चूंकि अहल हदीसनि जी पंहिंजी ताईद करे कोन सघियो, इहो वरी सवाब जो कमु शाह इस्माइल कयो। सभ खां पहिरियां उन माण्हू हिंदुस्तान में खुली हनफियत जी तरदीद करणु ऐं शाह अब्दुल अज़ीज़ जी बाक़ाइदे मुखालफ़त करणु, नमाज़ रफ़ा यदैन सां पढ़णु, आमीन बिल जहर करणु, फातिहा ख़ल्फ़ल इमाम पढ़णु, जेको अहल हदीसनि जा मशहूरु मसइला आहिनि, इन तहत मतिलबु खुली तरह ईअं कयो। पोइ अरवाहे सलासा किताब आहे जेको मौलवी अशरफ अली साहिबु थानवी जो लिखियलु आहे, उन में इहो वाक़ियो अचे थो त शाह अब्दुल अज़ीज़ पंहिंजा माण्हू मोकिले, शाह पंहिंजे कंहिं भाइटे जे मार्फत चई त बाबा तव्हां हिनखे चओ त तूं रफ़ा या देन न कर। शाह इस्माइल खे मनव कराई, शाह अब्दुल अज़ीज़ चाचे पंहिंजे भाइटे खे मनव कराई, कंहिंजे भाइटे जे मार्फत सौट ॾे हली वियो त तव्हां चाचे मूंखे मोकिलियो आहे त तूं रफ़ो या देन न कर। उहो साॻो इस्माइल साॻो इस्माइल शाह इस्माइल साॻो ई, पोइ कंहिं इस्माइल शहीद चवनि था की हा। सो उन शाह इस्माइल खे जॾहिं हुनजे सौट अची चयो त बाबा मूंखे शाह अब्दुल अज़ीज़ मोकिलियो आहे ऐं तूं रफ़ा या देन न कर, त उन जवाबु ॾेई मोकिलियो त मुंहिंजे चाचे खे वञी चयो छा मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत खे छॾे ॾियां छा? सरकार दो आलम अलैहिस्सलाम जी सुन्नत खे ज़िंदह करिणो आहे, जेका सुन्नत मरी वञे उनखे दुबारो ज़िंदह कजे, ऐं उनखे ज़िंदह करण जो तरीक़ो इहो आहे जो मां रफ़यदन कई आहे। पोइ शाह अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह खे जॾहिं इहो न्यापो मिलियो त मां सुन्नत मुताबिक़ नमाज़ थो पढ़ां ऐं बिदअत खे रद्द थो कयां, त शाह अब्दुल अज़ीज़ खिली ॾिनो ऐं चवणु लॻो त बाबा मां त सम्झो पिए त शाह इस्माइल आलिम थी वियो आहे को वॾो, पर हीउ आलिम त कोन थियो आहे, हिन में त हिकिड़े हदीस जे सम्झण जी बि लियाक़त कान्हे का, छो त बिदअत जी जेका तारीफ़ आहे, बिदअत हमेशह सुन्नत जे मुक़ाबले जी शइ आहे। तौरफ़ुल अशिया बि अज़दादिहा, ॾींहं जे मुक़ाबले में राति आहे, राति जे मुक़ाबले में ॾींहुं आहे, त बिदअत जे मुक़ाबले में सुन्नत आहे, सुन्नत जे मुक़ाबले में बिदअत आहे। हाणे शाह इस्माइल थो चवे त मां अहनाफ़ वारी निमाज़ छॾे ग़ैर मुक़लदन वारी निमाज़ पढ़ां थो, सुन्नत खे ज़िंदह थो कयां, इन जो मतिलबु आहे त हू अहनाफ़ वारी निमाज़ खे बिदअत थो सम्झे, हालांकि बिदअत हुनखे चइबो आहे जेका सुन्नत जे मुक़ाबले में हुजे, हालांकि ख़ुदि अहनाफ़ जी निमाज़ सुन्नत सां साबित आहे। इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह जी हदीस हथ दुन ते ॿधणु, फातिहा ख़ल्फ़ल इमाम न करणु, आमीन बिल जहर न करणु, इहे सभु हदीस मां साबित आहिनि।
इन खे हे कीअं थो चवे त मां बिदअत खे थो मिटायां, सुनत खे थो ज़िंदा कयां। मां त सम्झो पिए त बाबा थी सघे थो त हीउ को वॾो आलिम थींदो, पर हाणे मूंखे पक थी त हिन खे हिकिड़े हदीस जे सम्झण जी बि लियाक़त कान्हे का, हिकिड़ी हदीस सम्झी सघे, इहो कहिड़ो आलिम हूंदो। पोइ बुज़ुर्ग चयो त मूंखे अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे, शाह साहिब सां ख़ानदानी दुश्मनी बि हुई। कहिड़ी त सभिनी पुटनि में वॾो बि हो, शाह वलीउल्लाह जो गादी नशीन बि हो, ऐं उन सां गॾोगॾु रुझहान माण्हुनि जो हिन ॾे हो, मज़हबी तरह सुन्नी हो। ॿिया वरी घणा भाइर जेके हा, घणा उहे ॿिए अक़ीदे जा हुआ, हिकिड़े जे ख़िलाफ़ हुआ, नज़रियो बि जुदा हो। पोइ उन्हनि सभिनी गॾिजी कोशिशि कई त शाह वलीउल्लाह खे, शाह अब्दुल खे कहिड़ी तरह सां क़तलु कयूं। पोइ हीअ जेका छपकली मथे घुमंदी आहे किरड़ी, इहा हुन अलाए कहिड़े तरीक़े सां मारे हुनखे ताम में मिलाए शाह साहिब खे खारायूं। इहा अहिड़ी ज़हरीली शइ आहे जो देग में विझो 50 माण्हू खाइनि त 50 माण्हू मरी वञनि, पर उहा हिकिड़ी सॼी छिपकली कहिड़े तरीक़े सां शाह अब्दुल खे हुन खाराई पंहिंजे भाइरनि भाइटनि, सिर्फ़ु मज़हबी तअसुब जे करे। पोइ शाह साहिबु मरी त कोन वियो, पर उहो अखियुनि खां नाबीन थी वियो उन ज़हर जे असर जे करे। पोइ आख़िरी ज़िंदगी जेका शाह साहिब जी सा हुनजी नाबीन थी गुज़ारी। पोइ इहो जेको मां तव्हांजे ॾाढो वाक़ियो बयानु कयोसि उन दौर जो आहे जॾहिं शाह साहिबु नाबीन थी वियो। पोइ शाह साहिब जन पाण फरमाईंदा त अफ़सोस आहे मूंखे, जेकॾहिं मूंखे नज़र हुजे हा त मां इस्माइल देहलवी जी, शाह इस्माइल जी तरदीद लिखां हा ऐं दुनिया ॾिसे हा त मां हिनजी कीअं तरदीद थो कयां। बहरहाल मां तव्हांखे सिर्फ़ु पसे मंज़र इन जे करे ॿुधायो। हाणे मां पंहिंजे असुलु मौज़ू ते फिरी थो अचां। पोइ इन ज़माने में शाह इस्माइल जॾहिं इहा पंहिंजे हिंदुस्तान में तहरीक हलाई त जीअं मां अहल हदीसनि खे वधायां, पोइ कुदरत ख़ुदा जी उहा वधी न सघी। उनजो सबबु इहो थियो जो अंग्रेज़नि उन ज़माने में शाह इस्माइल खे ऐं शाह अहमद बरेलवी खे, जेको सैयद अहमद बरेलवी जंहिंखे चवंदा आहिनि, इन्हनि ॿिन्ही खे ख़रीद करे कोशिश इहा कराई त मुस्लमाननि में हाणे आहिस्ता आहिस्ता हिकिड़ो जज़्बो पैदा थियो आहे त अंग्रेज़ खे हिन मुल्क मां कढियो वञे। होॾां वरी पंजाब मंझां मशरिक़ मग़रिबी पंजाब मां जंहिंखे लाहौर चइजे थो, इन इलाइक़े खां सियालकोट ही जेको असांजो इलाइक़ो आहे, हिते वरी सिखनि जी हुकूमत हुई, राजा रंजीत सिंह उतो हाकिम हो। उन वरी ओॾो कोशिशि पई कई त अंग्रेज़नि खे असां दिल्ली खां हिन इलाइक़े खां भॼायूं। ख़ुदि हिंदुस्तान में दिल्लीअ मां तहरीक उथी त जीअं असां अंग्रेज़नि खे हितां कढूं, ऐं होॾो सिखनि जो बि चवणो हो त जीअं परदेसी माण्हू आहिनि, असां हिंदुस्तानी, पोइ हिंदू या आहे मुस्लमान हुजूं चाहे सिख हुजूं, पर हिंदुस्तानी आहियूं, गॾिजी मुल्क में गॾु हुकूमत कयूं। होॾो हुननि वरी इहा कोशिशि करे ऐं अंग्रेज़ खे तंग करण जी कोशिशि कई। हीअ वरी जेको इलाइक़ो गढ़ी यासीन वारो आहे, शिकारपुर वारो इलाइक़ो आहे, दरिया जे परे भर वारो पासो आहे, इहो सिंध जो इलाइक़ो, इहो उन ज़माने में वरी दुर्राननि जे हवाले हो। दुर्रानी माना अहमद शाह अब्दाली, नादर शाह वारनि जो पोइ ख़ानदान जेको हो। हिते वरी पठाणनि जी हुकूमत हुई, उहे अञा ताईं पठाण उन्हनि ॻोठनि में आबाद आहिनि। कोट सुल्तान में पठाण वेठा आहिनि, शिकारपुर में पठाण वेठा आहिनि, मदईजी में पठाण वेठा आहिनि। उहे पठाण असुल में हाकिम आहे। मलफूज़ा शरी में बि तव्हां शायदि नज़र मां गुज़रियो हुजे त पीर साईं रोज़धणी रहमतुल्लाह अलैह जन, पीर साईं रोज़े वारा जॾहिं पार वेंदा हुआ, उते वञी पार वञी दरिया जे हुन भर माण्हुनि खे बैतूं कंदा हुआ, ज़िक्र ॾींदा हुआ, सिलसिले क़ादरी माण्हू दाख़िल थींदा हुआ, त उते जेकनि मुलनि ऐं मौलवियुनि ऐं उते जे रस्मी पीरनि, उते जेको मदईजी जो पठाण हाकिम हो, उन पठाण हाकिम वटि दरख़्वास्त कयूं त हिकिड़ो पीर अचे थो दरिया जे हुन भर खां, हिते जी फितनो थो विझे। पोइ उहो पठाण हो, सरकश माण्हू हो, उन पंहिंजे बाक़ाइदे पुलिस जा माण्हू मोकिले पीर साईं खे घुराए वरितो। पोइ पाण उते पुलिस सां विया, उते जो पहुता त चयूं त बाबा ठीकु आहे, तव्हां पंहिंजे हाकिम ॾे हलो, हीअ साम्हूं मस्जिद पई ॾेखारिजे, मां इन मस्जिद में निमाज़ पढ़ां, नफ़िल पढ़ी अलाह जे दर जी हाज़िरी भरे पोइ तव्हांजे बादशाह वटि अचां थो। मलफूज़ात में ईंदो आहे। पोइ पीर साईं रोज़धणी बादशाह रहमतुल्लाह अलैह खे हुननि छॾे ॾिनो, तव्हां भला नफ़िल पढ़ो, निकिरो त पोइ तव्हांखे असां हाकिम ॾे वठी था हलूं। पीर साईं जो अंदरि नफ़िल पढ़ण विया, दुआ घुरी बसि कयूं त उते हिकिड़ो कुंड में नाबीन वेठो हुजे, उन मस्जिद में नाबीन वेठो हुजे, उनखे का ख़बर कान हुजे त केरु आयो आहे, केरु न आयो आहे, केरु नफ़िल पढ़े थो, केरु नथो पढ़े, पर नाबीन ॾाढे ॾाढे दुआ वेठो घुरे। ऐं इलाहुल आलमीन, मां नाबीन आहियां, हली घुमी फिरी कोन थो सघां, दरिया जे परी भर वञी कोन थो सघां, मूंखे ॿुधण में
पढ़ंदे दुआ घुरंदे उन खां पोइ फारिग़ थियण खां पोइ जो दुआ या कलमा ॿुधूं त पाण फ़ैसिलो फ़रमायूं त बहानो थियो आहे असांखे घुरायो आहे हाकिम, बहानो थियो आहे जो असांखे हाकिम घुरायो आहे मदई जी जे पठाण हाकिम, लेकिन असांखे अणायो हिन दरवेश जी दुआ आहे। पोइ पाण उन दरवेश सां मिलिया आहिनि ऐं उन दरवेश वटि वञी वरी उन दरवेश खे पाण नकुल ॿुधायो त दरवेश हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह राति जो महिमान टिकियो वञी किथे, पोइ आधी राति जो पेशाब जे ख़्याल सां जो ॿाहिरि उथियो त मींहुं हुई खिवण पिए पई, पोइ बुज़ुर्ग जो दिमाग़ खे चकर अची वियो, जंहिं घर मां निकितो ओॾे वापसि वरी कोन सघियो, दगो खणी ॿिए पासे मुंहुं वरितईं। चई भेण आयुसि तगारो वेझो, पंधु परे हलंदे हलंदे आख़िर परे खां हिकिड़ी मस्जिद में बती पई टिमके, उन बतीअ में घर में बती पई टिमके, उते अंदरि वञी ॾिठईं त अंदरि दरवाज़ो बंदि आहे, दर खे सीर आहे, उन ॾीए जी रोशनी ॿाहिरि पई अचे, सीउ फुरकणी हवा पई लॻे ऐं अंदरि घर जा भाती वेठा आहिनि, कड़ो खड़कायो, चऊं केरु? चए बाबा मां बायज़ीद बिस्तामी महिमान आहियां, मूंखे टिकायो। हुन दरवाज़ो खोले 2-3 थप्पड़ूं वाहे कढियूं। चई वरी तूं मोतबर आहे, हिन महिल बायज़ीद बिस्तामी आधी राति जो आयो, निकिर तूं चोर आहे अलाए किथां जो। चए थो चमाट खाई अॻिते विस त मस्जिद जा मीनारा नज़र आया। चई यार अलाह जो घोरा भराए ते मार त कोन कढाईंदो। उते वञी मस्जिद में वेही रहियसि, उते बि हिकिड़ो नाबीन वेठो, उहो दुआ पियो घुरे इलाहुल आलमीन मां नाबीन खे बायज़ीद बिस्तामी जी ज़ियारत कराए। त बायज़ीद बिस्तामी सम्झी वियो त मूंखे जेका हिते आणायो आहे बहाने सो इन दरवेश जी दुआ आणायो आहे। सो दरवेश खे चई दरवेश मां बायज़ीद बिस्तामी आहियां, पर हाणे अलाह साईं खे दुआ कर, सुवाल कर त तो वटि मूंखे भली आणाए पर चमाटूं त न हणाए, आणाए भली पर चमाटूं न हणाए, चमाटूं खाई तो वटि पहुतो आहियां। मुंहिंजे चवण जो मक़सदु त इहे हुकूमतूं हुयूं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं, दुराननि जी हुकूमत तहत इहे पठाणनि जी हुकूमत हुई, परते वरी सिंध में हुकूमत हुई, पंजाब में सिखनि जी हुकूमत हुई, हेॾे अंग्रेज़ जी हुकूमत हुई। पोइ अंग्रेज़ खे ख़तरो सिर्फ़ु 2 ताक़तुनि खां हो। पहिरों घर मां ख़तरो, घर मां यानी मुस्लमाननि खां, त कहिड़े बि तरीक़े सां मुस्लमान मुॾे मुतवजो न थियनि। ॿियो हुनखे ख़तरो 2 नंबर ते जेको हो सो सिखनि खां हो, छो त सिख तव्हां ख़बर आहे त जंग जो लड़ाकू क़ौम हुई, तंहिंजे करे हुनखे ओॾो ख़तरो घणो हो। पोइ अंग्रेज़ वॾो चालाक हो, उन अटकल कई त हाणे अहिड़ो तीर इस्तेमालु कयां जो तीर हिकिड़ो हुजे पर शिकार 2 थी वञनि। पोइ हुन वॾी कोशिशि करे शाह इस्माइल खे हथु कयो ऐं शाह अहमद सईद खे हथु कयईं, बरेलवी खे हथु कयईं। उनखे हथु करे हिनखे ॾाढा इनाम इकराम नवाज़े, हुनखे बाक़ाइदे पंहिंजो हमनवा बनाई। उनखे चई त तव्हां मुस्लमान आहियो, हितां जे मुस्लमाननि जो जेको जज़्बो ख़्यालु जिहाद वारो आहे उहो असांजे बजाए तव्हां असां ॾे जो माण्हुनि जो ख़्यालु थी वियो जिहाद लाइ, त अंग्रेज़नि सां जिहाद कयो, अंग्रेज़नि ॾे जिहाद जो रुख़ फेराए। तव्हां मौलवी माण्हू आहियो, पीर माण्हू आहियो, हिकिड़ो मौलवी हथु कयईं, हिकिड़ो पीर हथु कयईं, हे ॿई ताक़त वारियूं शयूं हिन मुआशिरे में, मौलवी बि ताक़त वारो त पीर बि ताक़त वारो, मौलवी मसइला ॿुधाए, पीर रूहानी ॻाल्हियूं ॿुधाए, ॿई हुनखे हथु अची विया। हाणे तव्हां माण्हुनि जो रुझान जेको आहे सो असां ॾांहुं जिहाद जो तब्दील कयो, अंग्रेज़नि ॾे मुस्लमाननि जो जिहाद जो ख़्यालु न थिए। तव्हां इन मुस्लमाननि जो जिहाद जो ख़्यालु सिखनि ॾे करायो त बाबा सिख हरामी आहिनि, सिख ज़ुल्म था कनि, सिख घोड़ा था मस्जिदनि में ॿधनि, सिख क़ुर जी बेहरमती था कनि, हलो त सिखनि सां विढ़ूं। पोइ नतीजो इहो निकिरंदो त हिकु त मुस्लमाननि जेके असां सां विढ़नि हा उन खां बची पवंदासीं, अंग्रेज़नि चयो। ॿियो वरी जेको सिख असां ॾे थो अचे सो सिख मुस्लमान सां लड़ी पवंदो। हिंदू हमेशह चवंदो आहे त नांग मारायो त मुस्लमान खां मारायो, छो जे नांग मो त बि दुश्मन बि हो, भला जे नांग हिंदू मुस्लमान खे खाई विधो त बि दुश्मन बि हो। ॿई पासा अंग्रेज़ बि इहो इस्तेमालु कयो त जेकॾहिं मुस्लमान वेढ़िया वञी सिखनि सां, सिखनि खे मारे विधो त बि मुंहिंजा दुश्मन मरी पवंदा, पर भला जे मुस्लमाननि खे सिखनि मारे विधो त बि असांजो दुश्मन कमज़ोर थी पवंदो। पोइ शाह इस्माइल ऐं जेके हू हुआ सो हुन जे चकर सियासी चकर में अची विया ऐं इहे हितां लश्कर वठी हितां उमरकोट खां आया आहिनि। हुनजो पंधु जेको थियो आहे सो उमरकोट खां दाख़िल अची थिया आहिनि। उमरकोट जे भर में शाहनि जो ॻोठु आहे, खारोड़ो हुनखे सरबो आहे, हाणे बि आहे जिते अली मर्दा शाह वारा वेठा आहिनि। इन खारोड़े में ई आयो आहे, उते सैयदनि जो जेको वॾो उन ज़माने में सैयद हो उन हिनखे मानी खाराई आहे। शाह इस्माइल बि सैयद पियो सॾाए, सैयद हो ऐं हो बि पियो सैयद पाण खे सॾाए।
तव्हांजे करे ॿिन्ही खे सैयद सम्झी उनजी ख़िदमत कयूं, खाधा पीता खाराए रहायूं, वरी नेक सूरतूं वॾियूं ॾाढियूं, मौलाना इल्म जी ॻाल्हि दीन जी ॻाल्हि। उहे फिरंदे गिरंदे पोइ वरी आया आहिनि हिते हैदराबाद जे मीरनि वटि। मीरनि हिननि खे जासूस सम्झो त शायदि तव्हां जासूस थी अंग्रेज़नि जा थी, छो त उन ज़माने में दिल्ली ते हुकूमत अंग्रेज़ जी, पर हैदराबाद में मीरनि जी हुकूमत हुई। त मीरनि इहो सम्झो त शायदि हे अंग्रेज़नि जा जासूस थी हिते आया आहिनि। पोइ मीरनि बि हिनखे मानी बानी खाराए हितां डोड़ाए कढियो, तव्हां हितां वञो। पोइ पीर साईं तजर धणी रहमतुल्लाह अलैह उन ज़माने में मुरीदनि जी दावत ते राणीपुर जे भल में मुल्क़े जो ॻोठु आहे जेको अञा ताईं बि आहे, मुल्क़ वाहण सॾिबो आहे, जिथे वंडेर वेठा आहिनि। तव्हांखे ख़बर हूंदी पंहिंजो मौली सिकंदरी मौली ओबायो ऐं मौली साहब अब्दुल वहाब सिकंदरी उते रहंदा इन ॻोठ में। इहे असुल पीर साईं रोज़े वारे जे ज़माने खां मुरीद आहिनि, इहे पुराणे खां पुराणा माण्हू आहिनि। इहो ॻोठ बि तमामु क़दीम आहे। पीर साईं तजर धणी रहमतुल्लाह अलैह जन इन जॻह ते महिमान तरसल हा। हीअ सैयद अहमद जो काफ़िलो हितां वेंदे वेंदे ख़बर पियसि त पीर साहिबु हिते रहे थो। पोइ उन्हनि जी मुलाक़ात हिते राणीपुर में थी आहे, जंहिंखे मुलाक़ात खे पोइ डॉक्टर बलोच ऐं असांजे ॿियनि दोस्तनि ग़लति नमूने सां फेराए घेराए चए पीर ॻोठ में मुलाक़ात थी आहे। हालांकि तव्हां सभिनी खे ख़बर आहे त पीर ॻोठ उन ज़माने में हुयो ई कोन। उन ज़माने में पीर ॻोठ जो वजूद बि कोन हो। पीर ॻोठ जेको हाणे मौजूदु आहे इन जो बुनियादु रखण वारो पीर साईं मंगुले धणी आहे। मंगुले धणी खां अॻु में पीर ॻोठ हुयो ई कोन को, पर लिखंदा अथनि उते पोइ पीर साईं पागारे सां पीर ॻोठ में मुलाक़ात थी। हालांकि उन ज़माने में पीर साईं तजर वारो रहंदो हो रहीम ॾिने कलोड़े में, या पुराणी दरगाह जे नाले सां मशहूरु हो या रहीम ॾिने कलोड़े नाले सां मशहूरु हो। पीर ॻोठ जे नाले सां हुयो ई कोन को। पीर ॻोठ जो नालो ई ख़ुदि ॿुधाए थो त इहो जली हथरादू शाख़सानो ठहियलु आहे। बहरहाल हिते पीर साईं वटि जो दावत ते अची आया, मुलाक़ात थिया। तव्हां अॼुकल्ह ॾिठो आहे त पीर साईं बादशाह मौजूदु आहे, सफ़र में हूंदो आहे, महिमान ईंदा आहिनि त दावती हुनखे मानियूं खाराईंदा आहिनि, ख़िदमतूं कंदा आहिनि। पीर साईं जा महिमान सम्झी हुनखे अजरकूं बि ओढाईंदा आहिनि, बाबा पीर साईं जा महिमान आहिनि। हाणे हे जो मौलवी हुते आया मुल्क़े में, पीर साईं सां मुलाक़ात कयूं, पीर साईं मानियूं खारायूं, हुनखे रहायो, कचहरी बचहरी कई। अदा जॾहिं रवाना थिया त पीर साईं खे अजरकूं बि ॾिनियूं, कंहिंखे खथा ॾिना, कंहिंखे रिलियूं ॾिनियूं। पीर साईं पंहिंजो अख़लाक जो मुज़ाहिरो कयो। पोइ इहे रवाना थी हितां हलिया विया शिकारपुर खां टपी। पोइ शिकारपुर खां थी पोइ हितां मुल्तान जो इलाइक़ो पर पासो वठंदा दरिया दरे गाज़ी खान खां वञी पुल टपी पोइ हलिया विया बालाकोट में। पोइ तव्हां सभिनी आलमनि खे ख़बर आहे, पर मां इशारो करे छॾियां त पहिरीं जेका हुननि जी जंग लॻी आहे सा यागिस्तान जो इलाइक़ो आहे। उन में यागिस्तान में लड़ाई लॻी आहे ऐं उहा यागिस्तान जो इलाइक़ो यार मोहम्मद ख़ान जे हथ में हो। हाणे सम्झी सघो था त यार मोहम्मद सिख हो या मुस्लमान हो? मुस्लमान हो। पहिरीं लड़ाई जेका सैयद अहमद ऐं मौलवी इस्माइल साहबनी कई सा यागिस्तान जे हाकिम सां वञी कई। उन जी वजह इहा हुई त जॾहिं ही जो उते पहुता त उहे पठान ग़लति आहे। पीर साईं ॾिना ई कोन, पीर साईं अजरक ॾिना, रुॻो हुनखे तोहफ़ा ॾिना, बाक़ी माण्हू हिकिड़ो पीर साईं कोन ॾिनो। तव्हां ॾिसो न 65 जी लड़ाई या 70 जी लड़ाई, उन में पीर साईं बादशाह जन जेके हुर ॾिना, तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में त हर हुर जो नालो तारीख़ में आहे। भला जे हर हुर जो न आहे त दस्ते लीटर जो कंपनी कमांडर जो नालो आहे। पीर साईं बादशाह 500 माण्हू ॾिना, भला 500 मथां 5 माण्हुनि जा नाला त ॿुधाए न, त उन 500 माण्हुनि जा लीडर कहिड़ा हुआ? आख़िर 500 माण्हू बि कंहिं कमान में ॾिना हूंदो, मुंहिंजा हुर आहिनि, हिन 500 हुरनि जो ही फलाणो लीडर आहे। उन लीडर जो नालो तारीख़ में कोन्हे, कहिड़ी ज़ात जा हा, खोसा हा, मार हा, शर हा, मंगरिया हा, कहिड़ी क़ौम जा हा। 500 माण्हू आख़िर कंहिं त क़बीले जा हूंदा, का ख़बर ई कान्हे का असांजे दरगाह जे मलफूज़ातनि में आहे न मकतूबातनि में आहे, दरगाह शरीफ़ जे मखतूतात में कोन्हे को। बहरहाल इहो बाद में अफ़सानो ठाहियो आहे न, पाण माण्हू ई ख़ुदि हुन सां टोटल जेके तादाद जेको लिखियो आहे ख़ुदि पाण हेतिरा माण्हू मूंसां गॾु हा, हेतिरा माण्हू मूंसां गॾु हा। अर्सुल मंज़िल ते जॾहिं पहुता आहिनि त उहे बि 250-300 माण्हू था थियनि। जेके दिल्ली खां वठी हलियो आहे वेंदे यागिस्तान ताईं कुल 250 माण्हू, त उहो 500 माण्हू पीर साईं वारा काॾे आहे। हिकिड़ो लतीफ़ो तव्हांखे ॿुधायां, हिकिड़ो हूंदो हो मुड़ुसु, घर में जेका बि शइ आणींदो हो, माई हूंदी हुई का सुचर सभु खाई वेंदी हुई। मिठाई आणे त खाई वञे, गोश्त आणे त खाई वञे, जेका शइ खीरु आणे त खाई वञे। मुड़ुसु अची तंग थियो, हिकिड़े हाणे किलो गोश्त जो वठी आयो, ज़ाल खे चई पचाए त खाईंदासीं। हीअ को दुकान ते वियो कमकार करे मोटी आयो, ज़ाल खे चई त ॾे ख़बर गोश्त, चई ॿिली खाई वई। ॿिली खाई, माईअ छा कयो पाण भुञी सॼो खाई छॾी। ॿिली खाई वई, चई हा, हो ॾाढो अटकली हो। यकदमि खणी ताराज़ी खईं, ताराज़ी खणी सेर रखियईं किलो, माना हिकिड़े पासे ताराज़ी में ॿिए पासे खणी ॿिली रखियईं, त ॿिली थी सेर। चई गोश्त काॾे? जे भला गोश्त हिते ॿिली में आहे त पोइ ॿिली काॾे वई? किलो आंदो हूं गोश्त जो, हो हाणे किलो त ॿिली आहे।
पोइ माना जे किलो आहे गोश्त त पाण ॿिली काॾे वई, जे भला ॿिली आहे त पोइ गोश्त काॾे वियो। सो 250 माण्हू त वठी हलियो दिल्ली खां, जेके 250 माण्हू पहुता वञी यागिस्तान ताईं। हाणे बाक़ी 500 होर काॾे हो ॿिली वारी कार थी, काॾे खाॼी आहे उहे ख़बर ई कान थी पए। पोइ बहरहाल उते वञण सां यागिस्तान में उते सभु हनफ़ी मज़हब जा, पठान तक़रीबन टोटल हनफ़ी मज़हब जा। अॼु बि उन इलाइक़े में मां सम्झां थो त कंहिं ॿिए इमाम जी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन, बसि हनफ़ी जी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु आहिनि। सो उते हुन हनफ़ी आहे, हीअ जीअं जो उते विया त वञण सां हुननि दिलि में सोचियो त हीअ माण्हू असांजी इज़त कनि था, दीनदार बि आहिनि, निमाज़ी बि आहिनि, हाणे हिननि खे का तरग़ीब ॾियूं ऐं इन्हनि खे अॻिते वठी हलूं, लड़ाई ॿिड़ाई कयूं, पर अॻु में हिननि खे असां ग़ैर मुक़लद बनायूं। पोइ पठाणनि जूं ॾाढियूं दावतूं बि कयूं, मानियूं बि खारायूं। पोइ जंहिं वक़्तु हिननि खे ग़ैर मुक़लद हुजण जी दावत ॾिनऊं त पठाण बिगड़ी पिया, चयो त न असां त हनफ़ी आहियूं, तव्हां चवणु कोन वठंदासीं। पोइ हिननि चयो त न तव्हां पोइ मुशरिक हो, तव्हां काफ़िर हो। पोइ काफ़िरनि चयो भई असां छो काफ़िर आहियूं। हे पंहिंजे ज़ाम में अची विया, कुझु माण्हू पठाणनि जा हिन जे हथ में आहे, कुझु 250-300 माण्हुनि जा पंहिंजा। पोइ आख़िर लड़ाई लॻी। पोइ लड़ाई जे दौरान में बाक़ाइदे कंहिंसां हुन जा माण्हू तमामु घणा मारियूं। यागिस्तान जे हक़ में यागिस्तान वारे हाकिम खे यारमंद ख़ान खे मारियूं, ॿिया माण्हुनि जा मारियूं। हे जो माण्हू मरी पिया त माण्हू कुझु थोरो मरऊब थी पिया, कुझु माण्हुनि जे चंबे में अची विया। पोइ हिन उथण सां उन इलाइक़े में बाक़ाइदगी सां उते पंहिंजी हिकिड़ी रियासत क़ाइमु कई। रियासत क़ाइमु करे बाक़ाइदे को ठपो ठाराई, उन ते बाक़ाइदे अमीरुल मोमिन सैयद अहमद पंहिंजो ठपो लिखंदो ऐं माण्हुनि ते अहकामात जारी कंदो। उन खां बाद में पोइ कुझु ॾिहाड़ो त इन खे पठाणनि बर्दाश्त कयो, पर हिननि वरी ॿी हिकिड़ी हरकत शुरू कई जो हुननि जूं मायूं ज़ोरी खणी पंहिंजे मुजाहिदनि खे परिणाइण लॻा। बाबा तव्हां जूं मायूं जेके बानियूं था असां कयूं, या वरी जेके मायूं उन पठाणनि जे इलाइक़े में हिकिड़ो रवाजु हूंदो हो। कहिड़ो रवाजु हूंदो हो त हिकिड़ो दफ़ो जेका माई मुड़ुसु कंदी हुई ऐं मुड़ुसु हुनजो मरी वेंदो हो त उहो ॿीहर शादी कान कंदी हुई। बसि मां हिकिड़ो दफ़ो मुड़ुसु कयो शरा मुहम्मदी मुताबिक़, हाणे ॿियो नथी कयां। अक़द सानी खे, निकाह सानी खे उहो रस्मी तरह ऐब सम्झंदा हुआ। हिननि वरी छा कयो जो अहिड़ियूं औरतूं हथु करे ज़ोरी पंहिंजे जर्नेलनि खे परिणाइण लॻा। पोइ हिते पठाण बिगड़ी पिया, भई असांजे हिकु त मज़हब में मुदाख़लत कई आहे तव्हां, ॿियो तव्हां असांजे ग़ैरतुनि में हथु विधो आहे। पोइ अची जो पठाण बिगड़िया त हणी सैयद अहमद खे बि क़तलु करे छॾियऊं, त मौलवी इस्माइल खे बि मारे छॾियऊं। पोइ हिन जा के माण्हू भॻा, के परेशान थिया। रंजीत संघ सां, हिंदुनि सां या सिखनि सां लड़ाई लॻी कान, उहा इते जो इते मामिलो ख़तमु थी वियो। हाणे इहो मामिलो जेको हुयो, ड्रामो जेको शुरू थियो, उन ड्रामे जो ड्राफ्ट सीन त हिते वञी थियो ख़ैर जो सरहद में। पर जेके चंद माण्हू हिते पैदा थिया जन अची बर्रे सग़ीर में शुरूआत कई अहले हदीस जे मज़हब जी, पोइ उन्हनि जे मुक़ाबले में उन ज़माने में मौलाना ममलूक अली साहिबु हो, हिकिड़ो आलिम दिल्ली जो, जेको मौलवी कासिम नानोतवी जो उस्ताद हो। मौलाना ममलूक अली हुनजो नालो, उहो कासिम नानोतवी जो उस्ताद हो। पोइ उन मौलाना ममलूक अली कोशिशि कई त हिकिड़ो मदरसो हिते अहिड़ो पाण क़ाइमु कयूं, जंहिं मदरसे जे क़ाइमु करण खां में हनफ़ी मज़हब जी प्रचार कई वञे ऐं हनफ़ियत जे बारे में माण्हुनि खे आगाह कयो वञे। छो त असांजे मुल्क में अहले हदीस ऐं ग़ैर मुक़लिदियत जो फितनो शुरू थियो, इन खे दॿाइजे, इन खे ख़तमु कजे। इन नज़रिए खे रखी देवबंद जो बुनियादु रखियऊं। पोइ उन जो शागिर्दु मौली कासिम नानोतवी। मौली कासिम नानोतवी छते जी हिकिड़ी मस्जिद हूंदी हुई, जंहिंमें पेशमाम हूंदो हो। देवबंद जो ॻोठु हो, देवबंद जी मस्जिद हूंदा, हीअ फलाणी मस्जिद हूंदा, गौसिया मस्जिद, फिरदौस मस्जिद, अहिड़े नमूने सां। उते देवबंद में हिकिड़ी मस्जिद हुई, छते वारी मस्जिद सरबी, उन में पेशमाम हूंदो हो। पोइ मौलवीअ उते उन छते वारी मस्जिद में नंढड़ी हुजरे खे मदरसे जी शकल जी सूरत ॾिनी, पर बुनियादु हिन जो असुलु हनफ़ियत जे लेवल ते रखियो वियो। ऐं ख़ुदि उन ज़माने में, उन दौर में वहाबी चवंदा ई उन खे हा जेको ग़ैर मुक़लिद हो। वहाबी माना ग़ैर मुक़लिद, वहाबी माना अहले हदीस। देवबंदी हज़रात जेके हा से वहाबियत खे बुरो सम्झंदा हुआ, जंहिंजो सबूत उन्हनि जा किताब मौजूदु आहिनि। जीअं अल मुहन्नद हुननि जो किताबु आहे, जेको बाद में लिखियो आला हज़रत जे किताब जे जवाब में। हुस्सामुल हरमैन आला हज़रत लिखियो, उन हुस्सामुल हरमैन जे रद में अल मुहन्नद लिखियो, जंहिंमें बाक़ाइदे खे वहाबियत खां पंहिंजी बरात कई आहे। असां वहाबी न आहियूं, इब्न अब्दुल वहाब नज़दी सां असांजो कंहिं बि तरह जो को ताल्लुक़ु न आहे, न शागिर्दी जो, न अक़ीदे जो, न मज़हब जो। ऐं वरी जीअं अशहाब साक़िब मौलवी हुसैन मदनी लिखियो आहे,
उन अशाब साक़िब जे अंदरि देवबंदी मौलवी हुसैन अहमद बाक़ाइदे वहाबिन खे निंदियो आहे त वहाबी बुछड़ा आहिनि, वहाबी बेअदब आहिनि, वहाबी बदकिरदार आहिनि। असां देवबंदी उलमा जो वहाबिन सां को वास्तो कोन्हे। देवबंदी उलमा जो ताल्लुक़ हनफ़िन सां आहे, असांजो हनफ़ी अक़ीदो आहे, हनफ़ी मसलक आहे। वहाबी सां असांजो को वास्तो कोन्हे। पोइ इब्तिदा में तव्हांजे इल्म में इहा ॻाल्हि हुजणु खपे त जॾहिं इहा मदरसे तरक़ी कई, अहनाफ़ जे नाले सां तरक़ी कई, हनफ़ियत जे नाले सां, पोइ वधंदो वियो। हुन में 100 शागिर्द थिया, 200 शागिर्द थिया, 300 शागिर्द थिया। हुन में सुठा सुठा मदरस रखियूं, जन दौरे हदीस शुरू करायो ऐं बुख़ारी ऐं मुस्लिम शरीफ़ पढ़ाइणु शुरू कई। त उनखे बुख़ारी ऐं मुस्लिम शरीफ़ पढ़ाइण जे दौरान बि हू जेके बि बुख़ारी जूं हदीसूं या मुस्लिम शरीफ़ जूं हदीसूं अहनाफ़ जे तरदीद में हूंदियूं हुयूं, उन्हनि जी हू तावील करे उन जे मुक़ाबले में सुठो जवाबु ॾींदा हुआ। मतिलबु त हनफ़ीअ जी ताईद में असांजे सिंध मां बि काफ़ी सुन्नी उलमा पंहिंजी औलाद खे, पंहिंजे फर्ज़ंदनि खे ओॾे पढ़ाइण जे लाइ मोकिलियो। मिसाल तौरु हिन असांजे लाड़ जे इलाइक़े में, उमरकोट जे भर में हिकिड़ो इलाइक़ो आहे, किरानी इलाइक़ो सरबो आहे। मौलाना मोहम्मद उस्मान बंभरो वॾो आलिम हो। जीअं असांजे उत्तर में हज़रत मौलाना मशहूरी साहिबु रहमतुल्लाह अलैह वॾा आलिम हुआ, या हिन पासे हज़रत पीर इब्राहिम जान सरहंदी अॼुकल्ह वॾो आलिम आहे। इन टॉप जो आलिम हो मौलाना मोहम्मद उस्मान हुनजो नालो हो। ज़ात जो बंभरो हो, हुनजो पुराणो मदरसो हो, को सालनि खां हलंदो हो। काफ़ी इन इलाइक़े में विलहेट जो इलाइक़ो आहे, विलहेट वारा मदरसे वारा उन जा शागिर्द हुआ, किरानी वारा बि उन जा शागिर्द हुआ। ॿिया मौली पली हुआ, आलमपली जे ॻोठ वारा, इहे आलमपली वारा, उते मदरसो वॾो, उहे बि उन जा शागिर्द हुआ। ऐं रिसालो उन ज़माने में निकिरंदो हो, किरानी जीअं अॼुकल्ह पंहिंजो अर्राशिद या अल हुदा निकिरे थो, उन ज़माने किरानी रिसालो निकिरंदो हो। उन किराने जूं कापियूं मूं वटि हिते पयूं आहिनि, बाक़ाइदे हिकिड़ो उन में वहाबियत नंबर लिखियल आहे, पूरी वहाबियत जी हुन हिस्ट्री लिखी आहे। एॾी हुन सख़्तु हुनजी तरदीद कई आहे वहाबियत जी, मां सम्झा थो त अहिड़ी कंहिं बि कान कई आहे। मां इरादो कयो आहे हाणे त उन किताब खे मां दुबारो मदरसे सिबग़तुल हुदा जे तरफ़ां छपरायां थो, छो त हुन में ॾाढी मुफ़ीद मालूमात आहे, उन मौली साहिब जे तरफ़ां लिखियलु आहे। सो बहरहाल उन ज़माने में माना जॾहिं इहा अहनाफ़ जी ऐं हनफ़ियत जी ॻाल्हि थी न, त हनफ़ियत जी प्रचार कनि था, त मौलाना मोहम्मद उस्मान किरानी पंहिंजे पुट खे मौलाना मोहम्मद सईद खे ओॾे मोकिलियो, बाबा तूं देवबंद मां पढ़ी आ वञी। यानी असांजे क़दीमी सुन्नी उलमा जे ज़हन में इहा ॻाल्हि वेठल हुई त सुन्नी हनफ़ी आहिनि, जीअं असां सुन्नी हनफ़ी आहियूं तीअं इहे बि सुन्नी हनफ़ी आहिनि। हनफ़ियत जी प्रचार कनि था, माना वहाबियत जो रद्द कनि था, छो त बसि शीयो हो या वहाबी हो, ॿियो त फ़िरको ई कोन हो। पोइ हिननि असांजे सिंध जे उलमा बि काफ़ी उलमा उन्हनि जो तावन कयो, हितां चंदा बि उनखे मिलंदा हुआ, हितां जा उलमा वफ़द करे बाक़ाइदे जेको 12 महीने सालानो जलसो कंदा हुआ देवबंद में दस्तार फ़ज़ीलत जो। उन दस्तार फ़ज़ीलत जे जलसे में सिंध जा काफ़ी असांजा मशाइख़ उलमा उन में शरीक थींदा हुआ, बाक़ाइदे वेंदा हुआ। इन बुनियाद ते त इहो हनफ़िन जो मदरसो आहे। पोइ इन मदरसे ते अॻिते हलण खां पोइ शबख़ून लॻो। शबख़ून छाजो लॻो? इहो ई शबख़ून लॻो त वरी साॻो जंहिं वहाबियत जे मुक़ाबले में इहो मदरसो पैदा थियो, उन में वहाबियत घुसी वई। उन वहाबियत खे सभ खां पहिरियों घुसण वारो इन में हो महमूदुल हसन देवबंदी। महमूदुल हसन देवबंदीअ इन में मतिलबु त वहाबियत खे खुलम खुला आंदो। महमूदुल हसन हिन जो शागिर्द हो, पहरो ई फाज़िल हो। इहो वरी सियासी माण्हू हो, तहरीकुनि में वियो, पोइ कॾहिं पहिरीं रेशमी रुमाल हलाई, कॾहिं अफ़गानिस्तान हले वियो, कॾहिं मके वञी रहियो। पोइ इन जी बि मुलाक़ात वञी नजदन सां थी उन पासे में। इहो बि नजदन मां पढ़ी करे हिते पढ़ियो, हिते हो, पर नजदन मां मुतासिर थी करे पोइ आयो, जंहिंजो तर्जुमो अॼुकल्ह इहो आहे। पोइ उन महमूदुल हसन जे अचण खां बाद में हालांकि तव्हांखे ख़बर आहे त कुझु न कुझु इबारतुनि में गुस्ताखियूं ऐं ग़लतियूं मौलवी क़ासिम नानोतवी खां बि थियूं आहिनि, या अहिड़े तरीक़े सां मौलवी रशीद अहमद गंगोई खां बि थियूं आहिनि, जेके हिन जा अकाबिर आहे, हीअ हुनजो शागिर्द हो। पर इहो सभु उनजे मुतासिर थियण खां पोइ ज़हीन शागिर्द हो, तोड़े हुनजा उस्ताद, पर उस्तादनि ते बि पंहिंजो असरु रखी वियो। पोइ उस्ताद बि हिन जे ज़हन में अची विया, शागिर्द बि हिन ज़हन में अची विया। कुझु अरसे खां बाद में उहो मदरसो जेको वहाबियत जे तरदीद ऐं रद जे लाइ क़ाइमु कयो वियो हो, उहो मदरसो अॻिते हली वहाबियत जो गढ़ थियो वञे। पोइ असांजे मुल्क में हाणे वहाबी ॿिनि क़िस्मनि जा थी पिया, हिकिड़ा वहाबी ग़ैर मुक़ल्लिद, हिकिड़ा वहाबी मुक़ल्लिद। उन जे लाइ ख़ुदि पाण फतावा रशीदिया में मौलवी रशीद अहमद गंगोही लिखियो आहे त असांजो वहाबियनि जो अमाल में इख़्तिलाफ़ आहे, अक़ाइद में को इख़्तिलाफ़ कोन्हे। हुन पाण इन ॻाल्हि जो इक़रार कयो आहे त असांजो
अमलनि में माना अमली तरह हू हथ हिते ॿधनि था, असां अमली तरह हिते ॿधूं था। अमली तरह हू आमीन बिलजहर चवनि था, असां आमीन बिलजहर कोन था चऊं। लेकिन असांजे अक़ीदनि में नबी पाक जे ज़ात जे बारे में, नूर जे बारे में, इल्म ग़ैब जे बारे में, हाज़िर नाज़िर जे बारे में, हयातुन नबी हुजण जे बारे में, औलिया अल्लाह का इस्तिमदाद जे बारे में, निदाए ग़ाइबाना जे बारे में, इहे जेके बि अक़ीदा आहिनि इन में असां अक़ीदनि में सभु हिकु जहिड़ा आहियूं, लेकिन अमाल में असां में फ़र्क़ु आहे, अमलनि में असां में फ़र्क़ु आहे। इन ॻाल्हि जो ख़ुदि इक़रार करे थो त माना जॾहिं अमल में इख़्तिलाफ़ु थियो ऐं वरी अक़ीदे में हिकु जहिड़ा थिया त तव्हां उलमा हो, तव्हांखे सभु ख़बर आहे त हमेशह मसलक ऐं मज़हब जो बुनियादु अक़ीदे ते हूंदो आहे। जॾहिं हुनजो अक़ीदो हिकिड़ो आहे त पोइ वहाबी साॻा थी विया, वहाबियत जा हू हामी आहिनि। ऐं हिन मौजूदा दौर में बि तव्हां ॾिसो था त तव्हां कंहिंजो बि नालो न खणो, वहाबियत जी तरदीद कयो, वहाबी हीअं था चवनि, वहाबी हीअं था चवनि, त सभ खां पहिरीं मैदान अमल में देवबंदी हज़रात अची था वञनि पिया। भाई जेकॾहिं असां देवबंद जो नालो ई कोन था खणूं, असां वहाबियत जी तरदीद था कयूं, त तव्हांखे वहाबियत जे तरदीद ते ख़ुशि थियणु खपे। पर न, हू महसूसु कनि था त असां ख़ुदि वहाबी आहियूं। हाणे ताज़ा ताज़ा हुननि जा जेके छोटकू छोटकू मौलवी आहिनि, हाणे मौलवी अली मोहम्मद हक़ानी जेको वॾो मौलवी सॾाए थो लाड़काणे वारो, उन बाक़ाइदे चयो त मां वहाबी आहियां, मूंखे वहाबी हुजण ते फ़ख़ुरु आहे। वहाबी माना अलाह वारो, वहाबी माना ख़ुदा वारो, बाक़ाइदो हुन पंहिंजे किताबनि में इहा ॻाल्हि खुलम खुला लिखी आहे। हालांकि इहा अहले इल्म हज़रात ॼाणनि था पिया, ख़ुदि पाण बि ॼाणनि था त वहाबी अलाह वारे कोन चइबो आहे, वहाबी चइबो आहे इब्न अब्दुल वहाब नजदीअ जे पोइ लॻ खे। हाणे क़ादिर त अलाह जो नालो आहे, पर क़ादरी माना अलाह वारा त कोन सरबा। गफ़ार बि अलाह जो नालो आहे, हाणे गफ़ारी जमात आहे, इहे अलाह वारा त कोन थिया। निस्बत आहे पंहिंजे मुर्शिद पीर ख़्वाजा अब्दुल गफ़ार निस्बत आहे, गफ़ारी सॾाइनि था। क़ादरी सैयदना अब्दुल क़ादिर जिलानी निस्बत आहे, उहो क़ादरी सॾाइनि था। त वहाबी बि अहिड़े तरीक़े जी निस्बत आहे जेका इब्न अब्दुल वहाब नजदी ॾे मनसूब आहे। हीअ उन जे अक़ीदनि सां वाबस्ता आहिनि ऐं उन अक़ीदनि ते हू अमल पिरा रहनि था। हाणे असांजे मुल्क में ईअं खणी सम्झो जेका पुराणी वबा हुई शीयनि वारी, उन शीयनि खां पोइ ॿ मुसीबतूं ॿियूं पैदा थी वियूं। हिकिड़े पासे ग़ैर मुक़लिद, ॿिए पासे मुक़लिद। ऐं मां सम्झां थो त जेतिरे क़दुरु असांजे मन बर्रे सग़ीर में सुन्नी हनफ़ी मुस्लमान खे नुक़सानु देवबंदनि ॾिनो आहे, एतिरो असांखे ग़ैर मुक़लिदनि वहाबिन में कोन ॾिनो आहे। उन जो सबबु कहिड़ो आहे? उनजो सबबु इहो आहे त अहले हदीस जेके आहिनि उहे ॾिठा वाइठा असांजा मुख़ालिफ़ आहिनि। नमाज़ पढ़ंदो सभु को परे खां ॾिसी हुनखे परखी वेंदो, बाबा इहो असांजो न आहे। आमीन बिलजार कंदो, रफ़ा यदैन कंदो, टंगूं टेड़े बीहंदो, हुनजी निमाज़ जो तरीक़ो पंहिंजो, मथे उघाड़ो बीठो निमाज़ पढ़ंदो, तरावियूं बि मुजादा 8 पढ़ी छॾींदो, वितुर बि हिकिड़ी रकात पढ़ी छॾींदो। त इहो अहिड़ो ॾिठो वाइठो दुश्मन आहे जो इन्हीअ जे दामे तज़वीर में, इन जे क़ैद में जल्दी माण्हू कोन थो फासे। अरे इहो बाबा इहो छॾ असांजे मज़हब जो न आहे। तंहिं करे माण्हू हिनखे ॾिसण सां ई मुतनफ़िर थियनि था। इहो ई सबबु आहे जो तव्हां ॾिसो था त सालनि जा साल देवबंदीअत खां अहले हदीस क़दीम आहिनि, पर एतिरो फैलिजी कोन सघिया आहिनि, एतिरे रेशे में घणो वधी न सघिया आहिनि। तमामु के थोरा आहिनि, चंद इलाइक़नि में लभनि था, अक्सरियत हुनजी कान्हे। लेकिन देवबंदीअत तव्हां ॾिसो तमामु घणी फैलिजी वई आहे। उनजी वजह इहा आहे जो हुनजी निमाज़ हनफ़ियत वारी, हुनजो किरदारु हनफ़िन वारो, बाहूं हनफ़िन वांगुरु ॿधनि, आमीन बिलजहर कोन कनि, फातिहा ख़ल्फ़िल इमाम कोन पढ़नि, फ़िक़्ह में इमाम आज़म अबू हनीफ़े जे फ़तवा मुताबिक़ फ़तवाऊं ॾियनि, हुन जा अमाल जेके बि ज़ाहिरी आहिनि उहे सभु हनफ़िन जे मुताबिक़ आहिनि। ऐं मुस्लमाननि में अक्सरियत जेका आहे सा असांजे पाकिस्तान हिंदुस्तान बरे सग़ीर में हनफ़िन जी आहे। पोइ माण्हू जॾहिं हुनखे हम आहंगी थी थिए न, हिकु जहिड़ाई थी थिए, त पोइ माण्हू निस्बत में वञी वेहे थो, उन सां मसइला पुछे थो, आदा सपाइण जहिड़ो आहे हनफ़ी आहे। पोइ वरी आहिस्ते आहिस्ते हुनखां अक़ीदा सिखे थो, पोइ हुनखे ब्रीफ कनि था पिया, हुनखे क़ुर पाक जूं ग़लति अक़ीदा ॿुधाए, ग़लति तर्जुमा ॿुधाए, क़ुर पाक जूं ग़लति तशरीहूं ॿुधाए, हदीसुनि जूं मानाऊं टोड़े सोड़े हुनखे नुक़सानु था ॾियनि। वधि खां वधि जेको असांखे नुक़सानु ॾिनो आहे सुन्नीयत खे या हनफ़ियत खे या अक़ाइद अहले सुन्नत वल जमात खे, सो ग़ैर मुक़लिदनि खां असांखे वधीक नुक़सानु देवबंदनि ॾिनो आहे। इन जे करे जो असां सां हर मामले में हिकु जहिड़ा नज़र अचनि था। तंहिंजे करे इन्हनि जे असली किताबनि पढ़ण खां, वाक़िफ़ु थियण खां हर हिकु आलिम खे वाक़िफ़ु हुजणु ज़रूरी आहे। जेसीं ताईं तव्हां ऐं असां हुननि जा बुनियादी अक़ीदा ऐं बुनियादी किताब न पढ़ंदासूं, तेसीं ताईं असां फ़र्क़ु महसूसु करे न सघंदासूं। मसइलनि हाणे मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां त हाणे हिननि जे अक़ीदनि में तब्दीली आई आहे। कहिड़ी तब्दीली आई आहे? उहा तब्दीली हीअ आई आहे त अॼु ताईं देवबंदी इन ॻाल्हि जा क़ाइल हुआ
हिननि जे पुराणनि किताबनि में बि लिखियो पियो आहे, फ़तवान में बि लिखियो पियो आहे त नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात रोज़े शरीफ़ ते हर उम्मती जो सलाम ॿुधनि था उते। ऐं रोज़े शरीफ़ में नबी पाक अलैहिस्सलाम पंहिंजे हयातीअ सां हयात आहिनि। मौलवी कासिम नानोतवी जेको किताबु लिखियो आहे इन नबी पाक जे हयातुन नबी जे मौज़ू ते किताबु आहे, असांजे लाइब्रेरी में आहे, नालो ज़हन ते नथो अचे। ख़ैर नालो अची वेंदो तव्हांखे ॿुधायां थो। उन में बाक़ाइदो हुन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हयातीअ ते वॾो बहस कयो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हयातुन नबी आहिनि पंहिंजे रोज़े शरीफ़ में। उन खां बाद में ॿिया हिन जा मौलवी जीअं अहमद अली लाहौरी हो, इन्हीअ जो हिकिड़ो रिसालो लिखियलु आहे नबी पाक अलैहिस्सलाम जे हयातुन नबी जे मौज़ू ते। पर इन्हनि में हिकिड़ो गिरोह हो जेको वाह भचरा वारे मौलवी जा शागिर्द हुआ, मौलवी हुसैन अली, जंहिंजो शागिर्द मशहूरु हो मौलवी ग़ुलाम ख़ान पिंडी वारो। मौलवी ग़ुलाम ख़ान उनजो शागिर्द हो। उन्हीअ जो अक़ीदो हो नऊज़ बिल्लाह माज़ अल्लाह अस्तग़फिरुल्लाह ताला नक़ल कुफ़र कुफ़र बाशत रसूलुल्लाह क़ब्र में बि जहिड़ो कोन्हे को। उनजो अक़ीदो त क़ब्र में गुज़ारे वियो आहे। पोइ उन नतीजे में बाक़ाइदे उन ज़माने जे देवबंदी उलमावन वॾनि वॾनि आलमनि उन्हनि जे ख़िलाफ़ फ़तवा ॾिनी। नंढड़ो हिकिड़ो रिसालो आहे कारी तैयब जो देवबंद जो जेको शेखुल हदीस थी रहियो आहे, उन बुन जे ख़िलाफ़ फ़तवा ॾिनी आहे ऐं उन बाक़ाइदे तरदीद कई आहे त हे वाह भचरा वारा उन पंहिंजे इलाइक़े में मशहूरु पंज पीरी इहे पंज पीरी असां देवबंदनि में न आहिनि शामिल, इहे असांजे मज़हब जा न आहिनि, भली देवबंदी सॾा आहिनि पर इहे असांजा न आहिनि। त हाणे इहे उन ज़माने में सिर्फ़ु ग़ुलाम ख़ान वारनि जो हिकिड़ो तबिक़ो हो जेके चवंदा हुआ त नबी पाक अलैहिस्सलाम जन माज़ अल्लाह क़ब्र में गुज़ारे वियो आहे, जहिड़ो न आहे। बाक़ी ॿिया देवबंदी जेके हुआ, ठेड़ी वारा हुआ, अमरोट वारा हुआ, हालेजी वारा हुआ सिंध में, अहिड़े तरीक़े सां या हिन सिजावल वारा मौलवी हुआ या ख़ुदि देवबंद वारा हुआ, इन सभिनी जो नज़रियो इहो हो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे क़ब्र में हयात आहिनि। लेकिन हाणे हिन में ताज़ी तब्दीली अची वई आहे। हिननि जी अक्सरियत इहा थी चवे, हिननि जा जेके मौलवी आहिनि, हिन जो मशहूरु मौलवी तव्हां आहिनि त जाहिल, पर हाणे हिननि जा त मौलवी आहिनि, इहो ख़ालिद सुमरो, हमीद लुंड ऐं ॿिया खुलम खुला चवनि था बाबा क़ुरान पाक में इन्नक मय्यतुन व इन्नहुम मय्यतून, ऐं नबी तूं बि मरी वियो आहे, हू बि मरी विया आहिनि। हालांकि क़ुरान पाक जे इन आयत जी जेका तशरीह आहे तव्हां उलमा खे ख़बर आहे, मुतक़दमीन मुफ़सरीन जेका लिखी आहे उन सूरत में तव्हां ॼाणो था पिया। इब्न माजा शरीफ़ में नबी पाक अलैहिस्सलाम जी हदीस पाक बीठी आहे, नबीउल्लाह हय्युन व युरज़क़ु, अल्लाह जो नबी जेरो हूंदो आहे ऐं पंहिंजे क़ब्र जे अंदरि हुनखे अलाह ताला रिज़्क़ रोज़ी ॾींदो आहे। जॾहिं त क़ुरान पाक साफ़ बीठो फरमाए वला तक़ूलू लिमन युक़्तल फ़ी सबीलिल्लाह अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून, तव्हां अंबिया शहीदनि खे मुअल न चओ, वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाह अमवात बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून फ़रिहीन बिमा आताहुमुल्लाह मिन फ़ज़लिही। अल्लाह सी फरमायो हुनखे तव्हां मुर्दो भायो बि न। त हाणे जॾहिं शहीद जंहिंजो दर्जो नबी खां अदना आहे ऐं नबी जो दर्जो शहीद खां आला आहे, हिकिड़ो अदना जेको आहे उहो क़ुरान जे नस क़तई सां जहिड़ो आहे, शहीद जहिड़ो आहे। ऐं शहीद चइबो ई उनखे आहे जेको नबी जे दीन ख़ातिर सिर वढाए, नबी जे दीन ते सिर वढाए उहो जहिड़ो, ऐं ख़ुदि नबी पाण दीन वारो उहो मरी वियो। इहा ॻाल्हि ठहे कान थी। अंबिया अलैहिस्सलाम जे हयाती जो मसइलो मुत्तफ़क़ुन अलैह आहे। त हाणे देवबंदुनि में इहा तब्दीली आई आहे जो हिननि जी अक्सरियत जेका मौजूदु आहे, ख़ासि तौर जो जेको वाइज़ी तबिक़ो आहे, अब्दुल्ला शाह थियो या मेखो साहिबु थियो या अब्दुल हमीद लुंड थियो या हिननि जो हिकिड़ो हेॾो जो आहे ईसा सम्मो आहे उहो आहे, या से ख़ालिद महमूदनि जो सुमरो आहे, इहे सभई खुलम खुला हाणे नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक नबी करीम अलैहिस्सलाम जे हयातुन नबी हुजण जो इनकार था कनि पिया। नबी हयातुन आहे। केरु? ख़ालिद महमूद मौलवी त आहे कोन को, डॉक्टरी पढ़ियो आहे, मौलवी जो पुटु ज़रूरु आहे, पीउ हुनजो मौलवी आहे, पाण डॉक्टरी पढ़ंदो, मदरसे में थोरो घणो पढ़ियलु आहे, न का हुनखे अरबी जी ख़बर आहे, न सर्फ़ जी, न नहव जी। मौलवी हमीद लुंड मूंखे असांजे हिते शाहपुर चाकर में मौलवी साहिबु आहे, हिते मौलवी मोहम्मद हसन साहिबु नालो अथसि, हिते शाहपुर में वहाबिन देवबंदनि जो वॾो मौलवी आहे। मूंखे पाण टेलीफोन ते वल्लाह बिल्लाह चई, टेलीफोन ते मूंखे पाण चई, मूंखे चई मुफ़्ती साहिब असां ॿुधो आहे त हमीद लुंड शाहपुर में थो अचे ऐं तव्हां हुनजी मुखालफ़त कई आहे। मूं चयो हा असां त हुनजी मुखालफ़त कई आहे। चई तव्हां छो था ॼट खे जाहिल खे तव्हां हिकिड़ी अहमियत ॾियारियो। मां तव्हांखे ॿुधायां मौलवी साहिबु इहो निभागो पंधनामो बि पढ़ियलु कोन्हे। इहे लफ़्ज़ आहिनि मौलवी साहिबु मोहम्मद हसन जा,
साईं इहो निभागो ॼट टुभण सां पंधनामो पढ़ियल बि कोन्हे को, तव्हां खामखा हुनखे अहमियत न ॾियारियोसि, छॾियोसि धूड़ पाए भली छा बि करे।